जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं सिंधी होली स्पेशल गिहर। इहे गिहर घर में कीअं ठाहिजनि जेके बुरकणा बि ठहनि और जल्दी सां ठही वञनि। त मां कुझु हिकु ट्रिक सां तव्हांखे ॿुधाईंदसि तव्हां कीअं जल्दी इहे गिहर घर में ठाहियो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। सभिनी खां पहिरियों ठाहिणी आहे चाशनी। त चाशनी ठाहिण लाइ मां हिते हिकु बासण में खंडु खणी रही आहियां जेका लॻभॻि पाउ आहे यानी 250 ग्राम। ये 2 कोप मां खंडु खई आहे और हिन में विझंदमि मां 1 कोप भरे पाणी। साॻे ई कप जो मां इस्तेमालु कयो आहे, मेजरिंग कप आहे इहो। इन में विझंदासीं असां रोज़ एसेंस 8-10 फुड़ा यानी ड्रॉप्स, चुटकी भर ऑरेंज रेड कलर। इन्हनि सभिनी खे चङी तरह मिक्स कंदासीं और इन सां गॾु असां इन में विझंदासीं नंढा फोटा विझंदासीं इन में 3-4 और इन में असां अधु लीमे जी रस विझंदासीं जीअं असांजी चाशनी जेका आहे ॼमे न। त अधु लीमो विझणो आहे इन में और इनखे असां टकाईंदासीं। सो जीअं बॉयल ईंदो पहिरियों खंडु ॻरंदी और असांखे इन में हिकु तार जी चाशनी ठाहिणी आहे। इन तरह चाशनी खे असां कढी हिकु ॿिए बासण में विझी रखंदासीं। छाकाणि हिन में कारो कलर आहे त ॾिसणु नथो अचे, त मां तव्हांखे स्टील जे बासण में विझी ॾेखारे रही आहियां। ॾिसो चाशनीअ जो कलर जेको आहे ऑरेंज कलर आहे। इन कलर जी असांखे चाशनी ठाहिणी आहे। चाशनी खां पोइ हाणे असां ठाहींदासीं अटो। त इहो अटो कीअं ठाहिजे इन लाइ बि हिकु ट्रिक आहे, उहा मां तव्हांखे ॿुधाईंदसि कि इंस्टेंटली तव्हां गिहर घर में ठाहियो। त स्टेप बाय स्टेप ज़रूरु ॾिसिजो वीडियो एंड ताईं। हिकु बासण खणंदासीं और ॾिसो मां साॻे ई कप जो इस्तेमालु करे रही आहियां। त जेको बि तव्हां कोप कटोरो कुझु बि खणो त साॻे जो ई इस्तेमालु करिणो आहे। त मां हाणे हिते 2 कप्स मैदो विझी रही आहियां। 2 कोप मैदो विझण खां पोइ हाणे हिन में मां विझंदमि ॾही 1/2 कोप और 1 कप हिन में मां पाणी विधो आहे, चुटकी भर ऑरेंज रेड कलर और हिते मां 1/2 टीस्पून विधो आहे बेकिंग पाउडर, 1/4 स्पून हिते विधो आहे इलायची जो पाउडर यानी नंढे फोटे जो पाउडर। इन्हनि सभिनी शयुनि खे चङी तरह मिक्स करिणो आहे। मेजरमेंट ते ध्यानु ॾियणो आहे। जंहिं कोप जो इस्तेमालु कयो आहे मां उहो 125 ml यानी 125 ml जो आहे। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं जीअं हिन में ॻोड़ा जेके आहिनि सभु निकिरी वञनि। हाणे 1/2 कोप मां ॿियो बि पाणी खयो आहे और थोरो करे पाणी विझणो आहे। हिकु महिल पाणी न विझणो आहे, न त बैटर जेको आहे उहो ॻोड़नि वारो बि थींदो और जेको आहे हिकु महिल आलो थी वेंदो। त असांखे थोरो करे हिन में पाणी विझणो आहे। थोरो पाणी विझंदासीं, घुमाईंदासीं, थोरो पाणी विझंदासीं, घुमाईंदासीं, ईअं करे और लास्ट में वरी हिनखे जाम फेटणो आहे असांखे जीअं अटो जेको आहे बिल्कुलु हल्को और फ्लफ़ी थी वञे। ॾिसो अञा हिन में कुझु ॻोड़ा आहिनि पर इहे ॻोड़ा असांखे सभु कढणा आहिनि। त जेतिरो असां हिनखे फास्ट मिक्स कंदासीं न त ओतिरो इहो अटो हल्को थींदो। थोरो सो पाणी अञा विझी रही आहियां मां। इहो उहो ई 1/2 कोप जो पाणी आहे जेको मां यूज़ कयो हो। त एतिरे अटे खे ठाहिण लाइ मूंखे लॻभॻि 1.5 कोप पाणी और 1/2 कोप ॾही लॻी। ॾिसो जेॾी महिल असां अटे खे छॾियूं था त इहो किरे थो पियो, हिकु महिल नथो किरे, थोरो करे किरे थो। इनखे असां अञा फेटींदासीं। फेटण खां पोइ तव्हां ॾिसंदव त इहो कंटिन्यूअस किरंदो। त असांखे उहो खपे भई इहो अटो जेको आहे कंटिन्यू किरे। लास्ट 2-3 बूंदूं यानी लॻभॻि अधु चमचे जे क़रीब पाणी पियो आहे, इहो बि मां विझी इनखे कंटिन्यूअस फेटे रही आहियां। त जीअं ॾिसो फेटींदासीं न इनखे त इहो जेको आहे हल्को थी वेंदो अटो ॾाढो और बिल्कुलु हिन में कुझु बि ॻोड़ा न रहंदा। अटो जेको आहे बिल्कुलु असांखे न घाटो करिणो आहे न सिधो करिणो आहे। ॾिसो हाणे मां अटे खे छॾे रही आहियां त इहो कंटिन्यू किरे थो पियो, टुटे नथो पियो और पहिरियों विझी रहियासीं असां थोरो करे अटो किरे पियो। अटो रेडी थी वियो, चाशनी बि रेडी थी वई आहे असांजी। हाणे अचो त असां गिहर ठाहिणु चालू था कयूं पिया। त जेको असां अटो रेडी करे रखियो होसीं उनखे विझंदासीं असां पाइपिंग बैग में। पाइपिंग बैग या तव्हां खीर जी पनीर जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो, पर अॼुकल्ह पाइपिंग बैग जेके आहिनि ईज़ीली अवेलेबल आहिनि त असां हुनजो इस्तेमालु कंदासीं। मैदे जो गोल जेको असां ठाहियो आहे इहो पाइपिंग बैग में भरे वरितो आहे। हाणे इन में असांखे अॻियां करिणो आहे होल जेको आहे असां नंढिड़ो ई कंदा, छाकाणि वॾो अगरि होल कंदासीं त गिहर जेके आहिनि मोटा ठहंदा। त असांखे हिते सन्हा खपनि। त इन जे करे बिल्कुलु जीअं टाचनी हूंदी आहे उन जेतिरो ई असां हिन में होल कंदासीं। ॾिसो हाणे अचो
त हिनखे ठाहिणु चालू था कयूं पिया। तई खणंदासीं, उन में तेल विझंदासीं, तेल गरम थी वेंदो त उन में असां कुकी कटर या हीअ स्टैंड जेका हूंदी आहे उनजो इस्तेमालु करे असां हिन में गीहर ठाहींदासीं। ॾिसो मैदो फेटियल बराबरि आहे, इन जे करे लाइनूं जेके आहिनि बिल्कुलु बि टुटनि नथियूं पयूं ऐं कंटिन्यूअस फ्लो आहे। पर अगरि असां हिनखे फेटींदासीं न त इहो थोरो 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 ड्रॉप करे किरंदो, जंहिंजे करे गीहर जेके आहिनि बिल्कुलु बि बराबरि न ठहंदा आहिनि। हे मां हिकु लेयर कयो, वरी थोरी देरि कुझु सेकंडनि जो हॉल्ट ॾेई करे वरी वापसि मां हिनखे हिकु लेयर ॿियो बि कंदसि। गोल गोल घुमाए करिणो आहे। ॾिसो बाहि जेका आहे मीडियम रखणी आहे और मीडियम बाहि ते ई असांखे हिनखे तरणो आहे। इहो असांजो गीहर जो लेयर तयारु थी वियो आहे। हाणे असां हिनखे कुझु देरि छॾींदासीं, उन खां पोइ इहा रिंग कढी वठंदासीं। सिम या मीडियम बाहि ते असां हिनखे तरींदासीं। बिल्कुलु क्रिस्प फ्राई करिणो आहे। जेॾीमहिल असां गीहर तयारु था कयूं, असां मैदो ठाहियोसीं, चाशनी ठाहीसीं, गीहर जीअं ठही वेंदो त फटाफट असांखे इहो गीहर खणी करे चाशनीअ में विझणो आहे। हिकु सेकेंड बि न रुकंदासीं, न त इहो चाशनी एब्ज़ॉर्ब न कंदो और नरम नरम थी वेंदो या बिल्कुलु क्रिस्प थी वेंदो। त असांखे हिनखे जीअं इहो रेडी थी वञे त असां हिनखे कढी करे बिल्कुलु चाशनी में विझी छॾींदासीं। सो इहो रेडी थी वियो आहे, बिल्कुलु क्रिस्प फ्राई थी वियो आहे। हिनखे खणंदासीं और हिनखे जल्दी सां विझंदासीं असां चाशनीअ में। चाशनी जेका आहे थोरी सी गरम आहे, बिल्कुलु थधी न हुअणु खपे। चाशनी विझी 1 या 2 मिंटनि ताईं हिनखे रखिणो आहे, वधीक न रखंदासीं। और हुन खां पोइ हिनखे कढी असां हिकु प्लेट में रखी छॾींदासीं। अहिड़े नमूने सभु गीहर तयारु करणा आहिनि। चाशनीअ में 2 मिंट रखिणो आहे सिर्फ़ु। और जीअं मां ॿुधायो, इन में लीमो विझण सां चाशनी जेका आहे उहा ॼमंदी न आहे, त लीमो ज़रूरु विझिजो। और हिकु हिकु करे असांखे ईअं गीहर तयारु करणा आहिनि और बिल्कुलु क्रिस्पी, कुरकुरा और जूसी इहे असांजा गीहर ठहंदा अगरि तव्हां स्टेप्स बराबरि फॉलो कयो था त। प्लेट में रखंदासीं त जेका एक्स्ट्रा चाशनी हूंदी उहा उन मां निकिरी वेंदी। इन खां पोइ असां इन मां गीहर खणी करे ॿी प्लेट में विझंदासीं और पोइ गीहरनि खे वरी सजाइणो आहे असांखे। त सजाइण जे लाइ असां सिल्वर वर्क जो इस्तेमालु कंदासीं। जेके मिठाईअ ते सिल्वर वर्क लॻंदो आहे उनजो थोरो थोरो हणिणो आहे, बिल्कुलु सॼो न भरींदासीं। अहिड़े नमूने सभिनी गीहरनि ते हणी करे इन खां पोइ इन जे मथां असां विझंदासीं गुलाब जूं पतियूं। तव्हां चाहियो त इन जे मथां रेबड़ी यानी अछो मावो बि विझी सघंदा आहियो, पर उहे वरी कीअं असांखे 1 या 2 ॾींहंनि में ख़तमु करणा पवंदा आहिनि। पर अगरि गीहरनि में असां माए जो इस्तेमालु नथा कयूं त इनखे असां जाम ॾींहंनि ताईं रखी सघंदा आहियूं। गुलाब जूं पतियूं विझंदासीं त उन खां पोइ इन जे मथां विझंदासीं असां पिस्ता सन्ना कटे करे। इहे असांजा गीहर तयारु थी विया आहिनि, बिल्कुलु होममेड गीहर। ॾिसो मां तव्हांखे हिकिड़ो टोड़े बि ॾेखारियां थी पई, केतिरो न जूसी इहो आहे। यानी चाशनी जेका आहे बिल्कुलु अंदरि ताईं वई आहे और बिल्कुलु बुरकणा ठहिया आहिनि। इहे कुझु टिप्स और ट्रिक्स सां ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहो वीडियो कीअं लॻो। ये असांजा सिंधी गीहर होली स्पेशल। सभिनी खे होलीअ जूं लख लख वाधायूं। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।